अस्सलाम वालेकुम। अॼु असां तव्हांखे पीउ ऐं पुट जी कहाणी ॿुधाईंदासीं। मुस्किरनि जे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो। थैंक यू। अबा रोलू ऐं ढोलू हेॾे अचो। जी अबा। अचो हिते वेहो। अबा तव्हां मूं वटि पुट हिकिड़ी ढगी ऐं हीअ हिकिड़ी रिली आहे। अबा मूंखां पोइ ॿई भाउ गॾिजी रहिजो, प्यार ऐं कुर्ब सां रहिजो। ठीकु आहे अबा। अदा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध। हाणे असां वटि आहे हिकिड़ी रिली ऐं हिकिड़ी ढगी। अच त उन्हनि खे विरहायूं। सही आहे अदा। पोइ ॿुध हाणे, ढगीअ जो अॻियो पासो तुंहिंजो ऐं पोयों हिसो मुंहिंजो, ऐं रिली राति जो मुंहिंजी ॾींहं जो तुंहिंजी। ठीकु आहे अदा। हाणे उठ ढोलू, वञ ढगीअ लाइ गाह करे आ। खा मुंहिंजी प्यारी ढगी। ढगीअ खे बि गाह मां खारायां, वरी रिली बि राति जो मूंखे न मिले। हाणे सुबुह थियो। हाणे रिलीअ खे थो पुसायां त जीअं ढोलू न सुम्ही सघे। अदा अदा ये छा थो करे? रिली छो थो पुसाई? मां त सुम्हां न यार। अड़े अदा मूंखां त ॻाल्हि विसरी वई। त सोचियो त रिली मेरी आहे त धोई छॾियां। सुम्हण खे वञ ढगीअ लाइ गाह करे आ। वञा थो, मुंहिंजी त ज़िंदगी अज़ाब थी वई आहे। ओ अदा ढोलू, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल अथई? वालेकुम सलाम। अदा वे अदा ॾे हाल अहवाल। रुगो तूं विडो गाह करी। ॿियो तुंहिंजो वॾो भाउ रोलू किथे आहे? अदा छा ॿुधाए सूर पंहिंजा। छो वरी छा थियो? अधे वॾे ज़ुल्म करे छॾिया आहिनि मूंसां। ढगीअ जा 2 हिसा कयासीं। खीर पाण थो खाए, गाह मां थो कयां। राति जो रिलीअ में बि पाण थो सुम्हे, ॾींहं जो वरी रिलीअ पुसाए थो छॾे। हा इहा ॻाल्हि आहे। मां त तोखे हिकिड़ी सलाह ॾियां, तूं उहे कजां। सही आहे अदा। ॿुधा जॾहिं रोलू ढगी ॾुए त ढगीअ जे मुंहं खे तूं कुटजां ऐं शाम जो रिली पुसाए छॾिजां। सही आहे अदा। हाणे ईअं कंदुसि। हाणे उथ घर हल।